नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सदर आरिफ अलवी ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दी जे हमले जी शदीद मज़म्मत कंदे चयो त क़ौम हिननि नापाक साज़िशनि ख़िलाफ़ मुतहदा ऐं पाक फ़ौज जे जवाननि ऐं बहादरी ऐं क़ुर्बानीनि खे सलाम पेश करियूं था। हिन चयो त कुझु दुश्मन क़बीलाई इलाइक़नि में गैर ज़रूरतमंद अवाम खे वर्गलाए रही आहे। रियासत इन्हनि धुरनि खे अमन में रंडक विझण जी इजाज़त नथी ॾेई सघे। सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म इमरान ख़ान उत्तर वज़ीरिस्तान में पाक फ़ौज जे जवाननि ते दहशतगर्दी हमले जी शदीद मज़म्मत कंदे धमाके में पाक फ़ौज जा 3 आफ़ीसर ऐं 1 जवान जी शहादत ते ॾुख ऐं ग़म जो इज़हार कयो आहे। सदर ऐं वज़ीर आज़म जो चवणु आहे त शरपसंद क़बीला इलाइक़नि जे अमन जे बहाली जा दुश्मननि क़ौम हिननि जा नापाक साज़िशनि जे ख़िलाफ़ मुतहद ऐं पाक फ़ौज सां गॾु बीठी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त फ़ौजी नौजवान जी बहादरी ऐं क़ुर्बानी खे सलाम पेश करियूं था। खार कमर में बारूदी सुरंग धमाके में नौजवान जी शहादत ते तमामु घणो अफ़सोस आहे। हिन शहीदनि जे पोइ लॻनि सां ताज़ियत कई ऐं ज़ख़्मियुनि जी जल्द सेहतयाबी लाइ दुआ कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।